साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह जो पुटु शहज़ादो तमामु सुहिणो सुठो पर ज़िद जो अहिड़ो जो ज़िद करे उहो पूरो करे। हाणे बादशाह जो पुटु बि हिकिड़ो दादलो पुटु हुजे। हिकु चकर बादशाह जो पुटु शहज़ादो वियो शिकार करण जे लाइ गॾु लश्कर साण करे। हाणे वियो जंग में शिकार करण, शिकार करे करे हाणे उतां ई निकिरी पियो। हाणे लश्कर हिन वारो जेके सिपाही वग़ैरह गॾु हुआ से पोयां हुजनि ऐं हीअ अॻियां अॻियां तकिड़ो तकिड़ो हलियो आयो, लश्कर हिन जो पोयां हुजे। हाणे हिते शहज़ादो काफ़ी पंधु कयो, जंग तमामु परे हुजे त शहज़ादे खे हिते उञ लॻी। हाणे शहज़ादे खे जॾहिं उञ लॻी त शहज़ादो चवणु लॻो त उञ मूंखे जाम लॻी आहे, ॾिसां किथे को पाणी हुजे त वञी पाणी पीआं। हाणे हिते हुते रुलणु लॻो त पाणी हिन खे मिलियो कोन। थोरो ई अॻियां काठियार जा घर हिन खे नज़र आया। काठियार हुते काफ़ी रहंदा हुआ, काठियूं वग़ैरह वढंदा हुआ। ग़रीब माण्हू काठियार उन्हनि जा घर हिन शहज़ादे खे ॾिसण में आया। सो शहज़ादो चवणु लॻो त ही काठियारनि जा घर आहिनि, वञा थो इन्हनि खां पाणी घुरां थो, पाणी मिले त जीअं पाणी पीआं। अञा शहज़ादे जो लश्कर तमामु पोयां हुजे। हाणे शहज़ादो उतां निकितो आयो उन काठियारनि जे घर। हाणे काठियारनि जे घर जॾहिं शहज़ादो पुॻो त शहज़ादे जी नज़र हिकु काठियार जे घर ते पई। उन घर जी छित ते हिकु तमामु सुहिणी छोकिरी अहिड़ी ख़ूबसूरत हसीन पंहिंजा वार पई सुकाए। शहज़ादे जी नज़र उन ते पई। शहज़ादो दिलि हारे वेठो। शहज़ादो चवणु लॻो त हीअ छोकिरी केॾी न हसीन, केॾी न प्यारी सुहिणी आहे, हिन सां आउं शादी कंदसि। शहज़ादो चवणु लॻो। हाणे शहज़ादो ॾिसे पियो उन छोकिरी खे। छोकिरी तव्हांजो वञी ॾिठो शहज़ादे खे, सो पंहिंजो पाण खे सही करे पोती वग़ैरह मथे ते ॾेई ऐं हेठि लही आई। पोइ शहज़ादे बि खणी हेठि नज़रूं कयूं, छोकिरी हेठि वई हली पंहिंजे घर में छित तां लही। सो हाणे हिते आसे पासे जा माण्हू जेके काठियार जेके हुआसीं आया, सो चवणु लॻा शहज़ादे खे त शहज़ादा साहिबु तव्हांखे छा खपे। सो शहज़ादो चवणु लॻो त मूंखे उञ लॻी आहे, मूंखे पाणी पीआरियो। त एतिरे टाइम में शहज़ादे जो लश्कर जेको हो सिपाही वग़ैरह से बि अची शहज़ादे वटि पुॻा। हाणे हुननि पाणी वग़ैरह काठियारनि जेके ग़रीब माण्हू हुआ से पाणी उन शहज़ादे खे पीआरियो। शहज़ादे पाणी पीतो। सो हाणे शहज़ादो हुननि खां पुछा करणु लॻो त ॾियो ख़बर हीअ घर कंहिंजो आहे। त हिते हू चवणु लॻा त फिलाणो आहे काठियार, उन काठियार जो हीअ घर आहे। शहज़ादे एतिरी कुझु पुछा वग़ैरह करे ऐं सिधो आयो बादशाह वटि, संदसि पीउ वटि, लश्कर खे साण गॾु वठी। सो हाणे शहज़ादो पंहिंजे पीउ बादशाह खे चवणु लॻो त बाबा ॻाल्हि ॿुधो, शादी आऊं कंदसि। त बादशाह ख़ुशि थियणु लॻो। बादशाह चवणु लॻो त बाबा शादी तूं कंदे, शादी तुंहिंजी आऊं ज़रूरु कराईंदसि। ॿुधा कहिड़ी शहज़ादी पसंदि कई अथई ऐं किथां थो शादी करीं, ॿुधा। सो हिते शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे त शादी आऊं कंदसि फिलाणे हंधि काठियार जेको वेठो आहे उन जी धीअ सां। उन जी धीउ तमामु हसीन ऐं प्यारी आहे, उहा मुंहिंजी दिलि खे वणी वई आहे, उन काठियार जी धीअ सां कंदसि शादी। सो बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि शहज़ादे जी ॿुधी, सो बादशाह चवणु लॻो संदसि पुटु शहज़ादे खे त ॻाल्हि ॿुध, पाण बादशाह माण्हू तूं शहज़ादो, शादी पाण करियूं कंहिं बादशाह वटां का शहज़ादी वठूं, शहज़ादी सां शादी तूं कर, इहा ॻाल्हि ठहे। पर हिकु ग़रीब काठियार उन जी धीअ तूं वठंदे, इहा ॻाल्हि ठहे कोन थी। तुंहिंजी शादी हरगिज़ इन काठियार जी धीअ सां आऊं कोन कराईंदसि। सो हाणे बादशाह इनकार करणु लॻो। शहज़ादो ज़िद करणु लॻो। शहज़ादो चवे त शादी आऊं इन सां कंदसि। शहज़ादे जी उन छोकिरी सां थी वई मोहबत। सो शहज़ादो चवणु लॻो बादशाह खे, संदसि पीउ खे, त मुंहिंजी उन छोकिरी सां मोहबत थी वई आहे। मूं जीअं उनखे ॾिठो ऐं उनखे चाहियां थो, शादी आऊं सिर्फ़ु उन सां कंदसि, मुंहिंजी मोहबत आहे उन सां। बादशाह इनकार करणु लॻो। नेठि शहज़ादो वापसी पंहिंजे कमरे में हलियो आयो। बादशाह इनकार करे वेही रहियो, कंहिं छोकिरी ग़रीब सां माना शादी आऊं कोन कराईंदसि। बादशाह ठोप इनकार करे छॾियो। पर शहज़ादो ज़िद जो पको, सो खाइणु छॾे ॾिनी, पीअणु छॾे ॾिनी, सफ़ा ईअं बेहाल थी वियो। हाणे बादशाह खे अची खुटको थियो। बादशाह चवे त मुंहिंजो पुटु हिकिड़ो दादलो हाणे न खाए थो न पीए थो, हाणे कीअं करियां। सो अची परेशान थियो। शहज़ादे त खाइणु पीअणु छॾे ॾिनो। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, हाणे कीअं करियूं। हीअ शहज़ादो त ठुप मञे ई कोन थो, कंहिं बादशाह सां कंहिं शहज़ादी सां शादी करे त उहो मुनासिबु आहे। हाणे हिकु ग़रीब छोकिरी सां शादी करे थो, काठियार जी धीउ सां शादी करे थो, इहा असां बादशाहनि लाइ मसइलो आहे, इहा ॻाल्हि ठहे की माण्हू छा चवंदा।
शहज़ादो मञे कोन थो। तो वज़ीर चवण लॻा त हाणे बादशाह सलामत तव्हांजी मर्ज़ी आहे। शहज़ादो त न खाए थो न पीए थो। त हिते हिकु पीरसन वज़ीर आयो, तमामु पोढ़ो वज़ीर हुजे, को पुराणे टाइम जो हुजे, सो आयो बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, आऊं पुराणो वज़ीर तुंहिंजे अबे जे दौर जो, अव्हां जूं महिरबानियूं, ऐं मूंखे पघार वग़ैरह ॾींदा आहियो, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवां थो, ॾिसो पुटु तव्हांजो हिकिड़ो आहे शहज़ादो, ऐं हुन सां मोहबत थी वई आहे छोकिरी सां, हुन सां शादी हिनजी कराए छॾियो। अखियुनि जे अॻियां तव्हांजो आहे हिकिड़ो पुटु। हाणे हुनजो चयो मञो, 2 टे ॾींहंनि जी मोहबत आहे, ऐं पोइ हुन छोकिरी खे पुछंदो ई कोन तव्हांजो पुटु शहज़ादो, पोइ खणी कंहिं शहज़ादी सां शादी कराए छॾिजो। तो बादशाह चवणु लॻो उन्हीअ वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि तो सही कई आहे, ईअं थो करियां, हाणे पुटु मुंहिंजो हिकिड़ो आहे, उनजो चयो मञां थो, शादी इन छोकिरी सां करायां थो, पोइ हिनजी दिलि भरिजी वेंदी, उन छोकिरी मञां पोइ ॿिए कंहिं खणी शहज़ादी सां शादी कराईंदासीं। सो नेठि बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर तूं वञु। वज़ीर वरी ॿिए खे चई तूं वञ इन काठियार खे, काठियार जी ज़ाल खे हेॾां वठी अच, त इन छोकिरी जे जेको माउ पीउ आहिनि इन्हनि खे वठी अच, जीअं शहज़ादे जो रिश्तो तय करियूं ऐं संग वठूं उन छोकिरीअ जो। शहज़ादे खे बि इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वई। शहज़ादो होश में ख़ुशि। शहज़ादो चवणु लॻो त हाणे मुंहिंजो बाबा मुंहिंजी शादी थो कराए उन काठियार जी धीअ सां। सो हाणे वज़ीर आयो काठियार वटि। काठियार खे चवणु लॻो त तव्हांखे बादशाह सलामत घुरायो आहे, तव्हां बि अचो, तव्हांजी माई खे बि गॾु वठी अचो। सो हाणे काठियार जॾहिं उन वज़ीर जी ॻाल्हि ॿुधी, सो काठियार वीचारे खे डपु थियो। चवणु लॻो त हाणे बादशाह जहिड़े माण्हू घुरायो आहे, ख़बर कोन्हे कहिड़ो ॾोह गुनाह कयो अथमि, ऐं हाणे ख़बर कोन्हे छा आहे। सो वीचारो डिॼंदो पंहिंजी ज़ाल खे वठी सिधो अची बादशाह वटि पेश थियो। सो हाणे बादशाह चवणु लॻो वञी काठियार खे, काठियार जी ज़ाल खे चवणु लॻो त अव्हांजी धीउ आहे हिकिड़ी। सो काठियार चवणु लॻो त हा बिल्कुलु धीउ असांजी आहे। सो बादशाह चवणु लॻो उन काठियार खे त जेकर तुंहिंजी धीउ आहे त मुंहिंजो पुटु शहज़ादो उनखे पसंदि करे थो, उनजी मोहबत में आहे। हाणे शहज़ादो बि गॾु पासे में वेठो हुजे। बादशाह काठियार सां ॻाल्हाए पियो, हाणे मुंहिंजो पुटु तुंहिंजी धीअ खे चाहे थो, ऐं तूं इहो रिश्तो ॾे, इहो संग ॾे, जीअं मुंहिंजो पुटु शहज़ादो शादी करे तुंहिंजी धीअ सां। हाणे बादशाह सोचियो त काठियार अची मुंहिंजे पेरनि ते किरंदो त वॾे घर मञां रिश्तो मुंहिंजी छोकिरी जो थिए पियो शहज़ादे सां। बादशाह इहो सोचियो त हिते काठियार चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत माफ़ कजो, आऊं वञा मुंहिंजी धीअ खां पुछा करियां, पोइ तव्हांखे ॿुधाईंदसि। शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, शहज़ादे खे वेतर कावड़ चढ़ी। शहज़ादो चवणु लॻो उन काठियार मुंहिंजे पीउ एतिरो चयो, असीं बादशाह माण्हू ऐं शहज़ादो ऐं अवी जेको आहे सो चओ पिया त मुंहिंजी धीउ खां वञी पुछा करियां। सो हिते काठियार चवणु लॻो त बाबा हाणे लाज़मी पुछा त करणी पवंदी, मुंहिंजी धीअ खे पसंदि आहे या अलाए कोन्हे, हाणे लाज़मी हाणे पुछा हुन कंदो तॾहिं, ऐं ईअं त थोरी कंदुसि आऊं। सो हाणे शहज़ादो वरी खणी माठ कयो, पंहिंजी कावड़ खे कंट्रोल कई। शहज़ादो चवणु लॻो त हाणे जहिड़े में कमु कोन हलंदो, उन छोकिरी सां मुंहिंजी मोहबत आहे, हुनखे ॾिसण सां ई ऐं हुनखे चाहियां थो, जेकर जहिड़ो कंदो त कमु हलंदो कोन। शहज़ादे खणी माठ कई। सो बादशाह चवणु लॻो काठियार खे त भले तूं तुंहिंजी धीअ खां वञी पुछा कर, ऐं तूं पुछा करे तूं मूंखे ॿुधाइजी। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन काठियार खे त काठियार ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी धीअ ना न करे हा करे शादी आउं सां कंदसि, ऐं हुन सां मोहबत करियां थो। सो काठियार चवणु लॻो भले ठीकु आहे। हाणे काठियार ऐं काठियार जी ज़ाल मोटी सिधो आया घर पंहिंजे। सो पंहिंजी धीअ चवणु लॻो त बाबा बादशाह जो पुटु शहज़ादो तोखे चाहे थो, ऐं बादशाह चयो त मुंहिंजे पुट जे लाइ संग ॾियो तुंहिंजो, ऐं शहज़ादो तोसां शादी करे थो, छा तोखे इहा ॻाल्हि मंज़ूर आहे? हाणे काठियार जी धीउ चवणु लॻी उन काठियार खे, संदसि पीउ खे चवणु लॻी त बिल्कुलु शादी ऐं शहज़ादे ते कंदसि, पर मुंहिंजा कुझु शर्त आहिनि, वञी शहज़ादे खे ॿुधाए। पंहिंजे पीउ खे चवणु लॻी त वञी शहज़ादे खे ॿुधाइजो, जेकर इहे 4 शर्त जेकर मुंहिंजा हिनखे क़बूल हुजनि त शादी आउं इन शहज़ादे सां करण जे लाइ तयारु आहियां। सो हाणे काठियार चवणु लॻो संदसि धीअ खे त बाबा ॿुधा तुंहिंजा कहिड़ा शर्त आहिनि, वञी शहज़ादे खे आउं ॿुधायां, जेकर शहज़ादे खे इहे क़बूल पवनि त पोइ तुंहिंजी शादी करायूं। सो हाणे काठियार जी धीउ चवणु लॻी पंहिंजे पीउ खे त शर्त मुंहिंजो पहिरियों इहो आहे त शहज़ादे सां मुंहिंजी शादी त थींदी, पर शहज़ादो मूंखे न हथु लाहींदो ऐं न ई मूंसां ॻाल्हाईंदो। पहिरियों शर्त मुंहिंजो इहो आहे। ॿियो शर्त मुंहिंजो इहो आहे त शहज़ादो मूंसां गॾु मुंहिंजे कमरे में सुम्हंदो कोन। टियों शर्त मुंहिंजो इहो आहे जो आऊं शहज़ादे सां गॾु खाईंदसि पींदसि कोन। ऐं चोथों मुंहिंजो शर्त इहो आहे जो आऊं शहज़ादे जे घर सिर्फ़ु सुबुह जो रहंदसि, ॾींहं जो, बाक़ी राति जो कोन रहंदसि। जीअं राति थींदी आऊं
अवां जे घर ईंदसि हिते ऐं जीअं सिजो भरंदो वरी वेंदसि शहज़ादे जे घर। जेकर इहे चारई शर्त उन शहज़ादे खे ॿुधायो, जेकर उन खे क़बूल हुजनि त शादी आउं कंदसि, न त शादी आउं कोन कंदसि। सो काठियार संदसि पीउ चवणु लॻो संदसि छोकिरी खे त भले ठीकु आहे। हाणे काठियार आयो उन शहज़ादे वटि, अची बादशाह वटि माना पेश थियो। सो बादशाह खे चवणु लॻो त शहज़ादे सां मुंहिंजो कमु आहे। हाणे काठियार आयो उन शहज़ादे वटि, शहज़ादो कमरे में निंड पियो हुजे, सो अची हुन सां मिलियो। सो हिते शहज़ादो चवणु लॻो काठियार खे त काठियार ॾे ख़बर छा कयई, हा करीं थो या न करीं थो। सो काठियार चवणु लॻो शहज़ादे खे त शहज़ादा मुंहिंजी धीअ जा 4 शर्त आहिनि। शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो शहज़ादे कावड़ चढ़ी। शहज़ादो चवणु लॻो उन काठियार खे त ॻाल्हि ॿुध, अहिड़ी कहिड़ी तुंहिंजी धीअ जेके 4 शर्त लॻायो मूंसां वेठी आहे। पर हाणे वरी ॻाल्हि जॾहिं मोहबत जी आई, उहे अखियूं उहो चहिरो हुनजे अखियुनि जे अॻियां नज़र आयो शहज़ादे, तो शहज़ादो वरी पंहिंजी कावड़ खे झले वेही रहियो। शहज़ादो चवणु लॻो छा करियां, मोहबत में मजबूर आहियां, मुंहिंजी हुन सां मोहबत आहे। सो नेर शहज़ादो चवणु लॻो काठियार खे त भले ठीकु आहे, मूंखे ॿुधा कहिड़ा 4 शर्त आहिनि तुंहिंजी छोकिरी जा जेके आऊं मञां। तो हिते काठियार चवणु लॻो शहज़ादे खे त मुंहिंजी धीअ जो पहिरियों शर्त इहो आहे, मूंखे ॿुधायोसि पहिरियों शर्त इहो आहे जो शादी आऊं कंदसि शहज़ादे सां, पर शहज़ादो मूंखे न हथु लाहींदो न मूंसां ॻाल्हाईंदो। सो शहज़ादो चवणु लॻो दिलि में त भले ठीकु आहे, को मसइलो कोन्हे, लाज़मी हिकिड़ो 2 ॾींहं रहंदी पाणे ठही वेंदी। सो शहज़ादो चवणु लॻो त इहो पहिरियों शर्त मूंखे क़बूलु आहे। सो काठियार चवणु लॻो त ॿियो शर्त हुनजो इहो आहे जो तूं हुनजे कमरे में सुम्हंदे कोन, तुंहिंजे कमरे में हू कोन सुम्हंदी, न तूं जे कमरे में सुम्हंदे। सो शहज़ादो दिलि में चवणु लॻो त केॾांहुं वेंदी, 2-3 ॾींहंनि खां पोइ पाणे ठही वेंदी। सो नेठि शहज़ादे ॿियो शर्त बि क़बूलु कयो। सो हाणे काठियार वरी 4 शर्त ॿुधाइणु लॻो त 4 शर्त इहो आहे, तोसां गॾु न खाईंदी न पींदी, न तूं सां गॾु खाईंदे न पींदे। सो हिते शहज़ादो दिलि में चवणु लॻो त केॾांहुं वेंदी, नेठि हिरी वेंदी, खाईंदी पींदी केॾांहुं वेंदी। त शहज़ादो चवणु लॻो काठियार खे त मूंखे 4 शर्त बि मंज़ूरु आहे। सो हाणे काठियार चवणु लॻो त 4थों शर्त इहो आहे जो छोकिरी मुंहिंजी चवे थी त आऊं ॾींहं जो शहज़ादे जे घर हूंदसि ऐं राति जीअं थींदी आऊं मोटी ईंदसि पंहिंजे माउ पीउ जे घर, ऐं सुबुह थींदो त वरी शहज़ादे जे घर सवेरे सवेरे पुॼी वेंदसि। शहज़ादो चवणु लॻो दिलि में त केॾांहुं वेंदी, नेठि ठही वेंदी। सो शहज़ादो चवणु लॻो त मूंखे 4थों शर्त बि मंज़ूरु आहे। हाणे 4 शर्त उन छोकिरी जा, काठियार जी धीअ जा शहज़ादे क़बूलु कया। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर वञी बादशाह खे पई। सो बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे त ॻाल्हि ॿुध, इन ॻाल्हि खां तूं इनकार कर, शादी न कर। हाणे अहिड़ा कहिड़ा अजीब 4 शर्त आहिनि, हाणे इहे 4 शर्त इन में कीअं शादी थींदी? शादी त बिल्कुलु थी वेंदी, पर 4 शर्त, पोइ शादी करण जो फ़ाइदो कहिड़ो? इहा कहिड़ी तुंहिंजी मोहबत आहे? बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे। हाणे शहज़ादो मोहबत में मजबूर, मोहबत करे वेठो। तो शहज़ादो चवणु लॻो त बाबा जीअं आहे तीअं आहे, पर बहरहाल आऊं शादी कंदसि इन सां। तो हाणे बादशाह जो पुटु हिकिड़ो सो ज़िद जो पको, सो ज़िद करणु लॻो। सो बादशाह चवणु लॻो त बाबा हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं तोखे वणे ईअं कर, पर हाणे इहा मोहबत न चइबी। इहा कहिड़ी मोहबत आहे? शादी करीं थो ऐं 4 शर्त बि अनूखा आहिनि। इन शर्तनि जे हिसाब सां जहिड़ी शादी आहे तहिड़ी कोन्हे, जहिड़ी मोहबत आहे तहिड़ी कोन्हे। पर हाणे शहज़ादे दिलि में इहा ई आस लॻाई हुई त नेठि पाणे ठही वेंदी उहा छोकिरी। सो हाणे नेठि हुकम जी देरि थी, ॾींहुं ॿधिजी विया, नेठि अची शादी थी। हाणे शादी थी जीअं शर्तनि जे मुताबिक़ ईअं ई थींदो रहियो। शहज़ादे सां गॾु उहा छोकिरी न सुती, न ई खाधई पीतई, ऐं न ई ॻाल्हाई, न ई शहज़ादे हुनखे हथु लाथो। ऐं जीअं राति थिए त उहा छोकिरी वञे हली माइटनि जे घर, जीअं सुबुह थिए त वरी वरियो अचे। हाणे ईअं कंदे कंदे तक़रीबन जाम टाइम थी वियो। जाम टाइम थी वियो त शहज़ादो हिकु दफ़ा सोचणु लॻो त वञ वञा अहिड़ी कहिड़ी मुंहिंजी मोहबत जेको हुन सां दिलि लॻाए वेही रहियसि। हाणे मुंहिंजी ज़ाल थी वई आहे, पर मुंहिंजे कहिड़े कम जी? न मूंसां ॻाल्हाए थी, न ई उनखे आउं हथु लाहियां थो, न ई मूंसां गॾु खाए पीए थी, ऐं न ई मूंसां गॾु सुम्हे थी। ऐं जीअं राति थिए थी त वञे हली पंहिंजे माइटनि जे घर, ऐं जॾहिं सुबुह थिए थो त वरी वरियो अचे थी। त कहिड़ी इहा मोहबत मुंहिंजी आहे? इहा मोहबत थोरी चइबी। ऐं मोहबत कई आहे हुन सां,
उनखे मूं जाम चाहियो आहे, दिलि सां चाहियो आहे, उन सां मूं शादी कई आहे, मुंहिंजी ज़ाल थी या कहिड़ी मोहबत थी। हाणे शहज़ादो नेठि अची थकी पियो, तो शहज़ादो सोचणु लॻो त हाणे इन्ही मोहबत खां त ॿुॾी मरणु सही आहे, ॿियो वञा केॾांहुं मुंहं करे, वञा यको जान छॾायां, ॿियो छा करियां। हाणे जंहिंखे चाहियमि, जंहिंसां प्यारु कयमि, जंहिंसां शादी कयमि, उहा त मूंखे फॿी कोन, मूंसां मिली बि कोन। वञा थो केॾांहुं मुंहं करियो त उते हिकिड़ी दासी हुई, नौकराणी हिकिड़ी दासी हुई, सा शहज़ादे सां जाम ठहंदी हुई, ॻाल्हाईंदी हुई, कंदी हुई हेॾां होॾां। सो हर ॻाल्हि उन शहज़ादे जी उहा दासी रखंदी हुई। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो उन दासी खे, उन नौकराणी खे, त ॻाल्हि ॿुध, आऊं हाणे वञा पियो मुंहं करियो, केॾांहुं न केॾांहुं वञा थो हलियो, मुंहिंजो पीउ मुंहिंजी माउ पुछा कनि त तूं चइजां त शहज़ादो वियो हलियो पंहिंजे दोस्तनि ॾांहुं, कुझु ॾींहंनि खां पोइ, काफ़ी ॾींहंनि खां पोइ अची ईंदो वापसी मोटी। सो तूं एतिरो चई छॾिजांइ। सो दासी चवणु लॻी त वञी केॾांहुं थो अची, न बसि वञा थो हलियो, शादी त मूं सां कई आहे, मुंहिंजी ज़ाल सां, पर न मूंसां ॻाल्हाए थी, ऐं न ई मूंसां गॾु खाए पीए थी, न ई उनखे आउं हथु लाहियां थो, न ई मुंहिंजे कमरे में सुम्हे थी, ऐं राति जो वञे हली, सुबुह जो वरी अचे थी। इहा कहिड़ी मोहबत चइबी, इन खां बेज़ार थी वियो आहियां। हाणे ॿी हक़ीक़त मुंहिंजे माइटनि खे न ॿुधाइजांइ, मुंहिंजे माइटनि खे सिर्फ़ु पुछा कनि त एतिरो चइजां त वियो हलियो आहे दोस्तनि ॾांहुं घुमणु फिरणु, ऐं काफ़ी टाइम खां पोइ वापसी वरी मोटी ईंदो, पर आउं वञा थो हलियो मुंहं करियो, केॾांहुं न केॾांहुं वञा थो हलियो। सो हाणे दासी खे, नौकराणी खे एतिरो कुझु चई शहज़ादो त हलियो वियो। हाणे दासी उहा नौकराणी खे त ख़बर हुजे, सो हाणे उहा छोकिरीअ शहज़ादे जी ज़ाल सां वयल हुई माइटनि जे घर। जॾहिं अची सुबुह थियो त उहा शहज़ादी, हाणे उहा छोकिरीअ उन शहज़ादे जी ज़ाल उतां माइटनि जे घरां थी आई, सो ॾिसे त शहज़ादो मौजूदु न हुजे। सो हाणे उहा छोकिरी पुछा करणु लॻी, उहा शहज़ादे जी ज़ाल उहा छोकिरी पुछा करणु लॻी दासी खां त ॾे ख़बर, शहज़ादो ॾिसिजे कोन, शहज़ादो केॾांहुं वियो हलियो। सो हाणे दासी उहा नौकराणी चवणु लॻी उन शहज़ादे जी ज़ाल खे, उन छोकिरी खे चवणु लॻी त शहज़ादो वियो हलियो मुंहं करे। शहज़ादो चयो त आउं हाणे वञा थो हलियो, मुंहिंजी दिलि हिते नथी लॻे, जंहिंखे चाहियमि, जंहिंसां शादी कयमि, जंहिंसां मोहबत कयमि, उहा न मूंसां ॻाल्हाए थी, न मूंसां खाए पीए थी, न ई मुंहिंजे कमरे में सुम्हे थी, ऐं राति जो वञे हली पंहिंजे माइटनि जे घर, अहिड़ी ज़िंदगी खां ईअं सही। सो उहो चयो त आउं वञा थो हलियो मुंहं करियो, सो वियो हलियो। सो छोकिरी चवणु लॻी त हा इन जे करे वियो हलियो, चई हा वियो हलियो। त छोकिरी चवणु लॻी त भले ठीकु आहे, वियो हलियो त वियो हलियो। सो हाणे छोकिरी जो इहो साॻी कमुकारु हुजे, वञे माइटनि जे घर, इहो ई साॻी हाणे हुते वेठी हुजे। सो हाणे काफ़ी ॾींहं थी विया, शहज़ादो त वियो हलियो। सो बादशाह ऐं राणी चवणु लॻा त असांजो पुटु शहज़ादो ॾिसिजे कोन थो, ख़बर कोन्हे केॾांहुं वियो हलियो आहे, काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, काफ़ी वक़्तु थी वियो, असांजो पुटु शहज़ादो ॾिसिजे कोन थो। सो अची पुछा करणु लॻा, सो दासी उन्ही खां पुछा करणु लॻा। सो दासी चवणु लॻी त शहज़ादो वियो हलियो पंहिंजे दोस्तनि ॾांहुं घुमणु फिरणु वियो आहे, काफ़ी ॾींहंनि खां पोइ ईंदो, काफ़ी टाइम लॻंदो, मूंखे चई हो त मुंहिंजे माउ पीउ खे ॿुधाए छॾिजी जे पुछा कनि त। हाणे जेकर तव्हां पुछा कई त तव्हांखे ॿुधायां थी, मूंखे ॿुधाए वियो आहे शहज़ादो। सो बादशाह ऐं राणी चवणु लॻा त पोइ असांखे छो कोन ॿुधाई। सो दासी चवणु लॻी त ख़बर कोन्हे तव्हांखे छो कोन ॿुधायो, पर मूंखे चई पोइ वियो आहे। सो हाणे दासी उहा नौकराणी एतिरो कुझु ॻाल्हि रखंदी हुई उन शहज़ादे जी। सो हाणे नेठि बादशाह ऐं राणी त माठि करे वेही रहिया। सो हाणे शहज़ादो रुलंदो फिरंदो परे काफ़ी अची निकिती वियो, झर झंग में हेॾां होॾां निकिरंदो इलाही टाइम थी हलियो। सो आयो हिकु अहिड़े हंधि ते ॾिसे त हिकिड़ो पुराणो हिकिड़ो माना वॾो दरवेश हिकिड़ो माना वेठो हुजे, पीर सन दरवेश हुजे, उहो वेठो हुजे पंहिंजी इबादत में, ईअं ई वेठो हुजे, माना हथु खणियो मथे इबादत में वेठो हुजे। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो त दरवेश पंहिंजी इबादत में वेठो आहे, वञी आउं बि हिते इबादत करियां, जंहिंखे चाहियमि सा मूंखे मिली न, जंहिंसां मोहबत कयमि सा मूंखे मिली कोन, वञी इन दरवेश वटि इबादत करियां थो, इन दरवेश जी वञी ख़िदमत बि करियां। सो हाणे आयो उहो शहज़ादो, उन दरवेश ॾिसे त उहो दरवेश जो पाणी वग़ैरह भरियलु न हुजे। सो शहज़ादो ख़िदमत करणु लॻो, उन दरवेश जा पाणी वाणी भरणु लॻो, को खाधा को फ्रूट वग़ैरह हेॾां होॾां पटियो, सो अची ॾींदो उन दरवेश खे। दरवेश पंहिंजी इबादत में हूंदो, जेॾीमहिल उञ लॻंदी त पाणी उतां खणी पींदो हुओ, ऐं बुख वग़ैरह लॻंदी त फ्रूट वग़ैरह खणियो उतां खाईंदो, छो त शहज़ादो हितां हुतां सभु खणियो ईंदो, फ्रूट वग़ैरह पटियो ईंदो ऐं पाणी वाणी। सो हाणे उन शहज़ादे सोचियो त हाणे ॿियो कुझु न आहे, पर इन दरवेश जी आउं ख़िदमत करियां, दरवेश अलाह जी इबादत में आहे, आउं बि अलाह जी इबादत में करियां। सो हाणे ईअं कंदे कंदे नेठि दरवेश चवणु लॻो उन
शहज़ादे खे त ॾे ख़बर तूं मोहबत में रुली अची हिते पुॻो आहीं। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु मोहबत में रुली अचे हिते पुॻो आहियां, पंहिंजो पाण खे मारणु ख़तमु करणु आयो आहियां, ॿियो हाणे छा करियां। सोचियमि त तूं इबादत में आहीं त कुझु टाइम तव्हां वटि हिते रहां, तव्हांजी ख़िदमत करियां थो ऐं तव्हीं इबादत में आहियो, हाणे आउं बि अलाह सां इबादत कंदुसि, ॿियो हाणे छा करियां। सो हिते उहो दरवेश चवणु लॻो उन शहज़ादे खे तूं परेशान न थी, तो मुंहिंजी ख़िदमत वग़ैरह हिते जाम कई आहे, तो फ्रूट खाधा वग़ैरह मूंखे आणे न, पाणी वग़ैरह मूंखे भरे आणे नू, तूं मायूस न थी, तूं परेशान न थी। तुंहिंजी हक़ीक़त जे बारे में मूंखे ख़बर आहे, तूं मोहबत उन छोकिरीअ सां जाम करी थो। हाणे तुंहिंजी ज़ाल आहे, जेको किस्सो आहे सो मूंखे ख़बर आहे। हाणे तूं हीअं कर, दरवेश चवणु लॻो उन शहज़ादे खे, तूं हाणे हीअं कर, तोखे आउं पाणी ही पड़ियो ॾियां थो, ही पाणी पाण सां गॾु खणियो वञु, पंहिंजो पाण खे सही करे, वार तुंहिंजा वॾा थी वञनि, छो त काफ़ी टाइम थी वियो, वार तुंहिंजा वॾा थी विया आहिनि, लिबास वग़ैरह चेंज करे शहज़ादो थी वञी रह, पाणी तोखे आउं पड़ियो ॾियां थो, हिमत न हार। हाणे तूं हीअं कर, जॾहिं तुंहिंजी ज़ाल शहज़ादी, हाणे तुंहिंजी ज़ाल आहे उहा शहज़ादी, उहा छोकिरी, उहा तुंहिंजी ज़ाल जॾहिं तुंहिंजे माइटनि जे घर वञे थी न, जॾहिं राति थिए थी तुंहिंजे माइटनि जे घर वञे थी, त पोइ तूं ही पाणी उन टाइम ते आउं पड़ियो ॾियां थो, पाणी पीजां त तूं ग़ाइबु थी वेंदे, तूं ग़ाइबु थी वञिजे, ऐं पोइ तूं तुंहिंजी ज़ाल जे पोयां पोयां हलियो वञिजांइ, उनजे माइटनि जे घर तोखे ख़बर पइजी वेंदी। सो हाणे दरवेश पाणी पढ़ीनू उन शहज़ादे खे, शहज़ादे उन दरवेश खां उहो पाणी खयो ऐं उन दरवेश खां मोकिलाए ऐं थियो रवानो पंहिंजी बादशाही ॾांहुं। हाणे हणंदो हणंदो पाणी खे लिकाए रखी, सिधो आयो पंहिंजी बादशाही में अची पुॻो। हाणे उहा शहज़ादी, उहा संदसि ज़ाल, उहा छोकिरी त हुजे ई न। बादशाह ऐं राणी ॾिठो शहज़ादे खे त चवणु लॻा त तुंहिंजा हेॾा वॾा वार थी विया, तुंहिंजा अहिड़ा हाल थी विया, तूं किॾां वियो में। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त आउं संगत साथ सां गॾु परे निकिरी वियोसि ऐं टाइम वक़्तु न मिलियो, न ई लिबास बदिली कयुमि, न ई वार वग़ैरह ठारायमि, ऐं हाणे सही सलामत पुॼी वियो आहियां। बाक़ी हाणे आउं पंहिंजा वार वग़ैरह संवारियां थो, सेट करायां थो ऐं लिबास वग़ैरह चेंज करियां थो। सो हाणे नेठि शहज़ादो कुझु पंहिंजो पाण खे ॾिसण जहिड़ो कई, वार वग़ैरह कटाई, लिबास चेंज कई। हाणे आयो उन दासी वटि, उहा दासी साॻी उन वटि आयो ऐं चवणु लॻो त ॾे ख़बर मुंहिंजी ज़ाल किॾां वई आहे। सो दासी चवणु लॻी त वई आहे पंहिंजे माइटनि जे घर। सो हिते शहज़ादो चवणु लॻो दासी खे त आउं सुम्हां थो ऐं निंड करियां थो, हाणे ईंदी पोइ मूंखे तूं ॿुधाइजांइ। सो हाणे नेठि शहज़ादो सुम्ही रहियो। हाणे नेठि सुबुह अची थियो, उहा हिन वारी ज़ाल माइटनि जे घरां मोटी ऐं वरी आई। हाणे मोटी ऐं वरी आई, ॾिठी त शहज़ादो वेठो आहे, सो माठि करे वञी वेही रही पंहिंजे कमरे में, उहा ज़ाल हिन वारी। सो हाणे दासी आहे अची शहज़ादे खे उथारण लॻी त उथी, तुंहिंजी ज़ाल अची वई आहे उनजे माइटनि जे घरां। सो हाणे शहज़ादो उथियो। हाणे उहो सॼो ॾींहुं उन ज़ाल ते माना हुजे अखि, दर हेॾां वञे दर हेॾां वञे। हाणे इंतज़ार में हुजे त शाम थिए, सिजु लहे त वरी माइटनि जे घर वञे त जीअं उहो फ़क़ीर वारो पाणी ऐं पी ग़ाइबु थी, आउं बि हिजे पुठियां वञा। हाणे तव्हांजो खैरनि जो अची सिजु लथो, राति थियण वारी हुजे। सो हाणे हू वञणु लॻी हिन वारी ज़ाल माइटनि जे घर। एतिरे टाइम में शहज़ादे उन फ़क़ीर वारो पाणी पी, उहो बि थी वियो ग़ाइबु। हाणे उहो बि हुनजे पुठियां। हाणे हणंदे हणंदे छोकिरी सिधो अची हुनजे माइटनि जे घर पुॻी, शहज़ादो बि हाणे ग़ाइबु हुजे, केरु ॾिसे न। फ़क़ीर वारो पाणी, दरवेश वारो पाणी हिन पीतो। सो बि अची काठियार जे घर। हाणे काठियार जे घर अची पुॻो, जेको मथे तमामु कमिरो हुजे, सो उहो टियों कमिरो जेको मथे हुजे, हेठि ॿ कमिरा हुजनि ऐं हिन वारी ज़ाल जो कमिरो सो मथे हुजे माइटनि में। सो हाणे उहा चढ़ी वई मथे। सो मथे चढ़ी वई, सो उहो शहज़ादो बि मथे चढ़ी हलियो। सो हाणे तव्हांजो राति उन कमरे में रहियो संदसि ज़ाल सां। हाणे तव्हांजो अची सुबुह थियण वारो हो त शहज़ादो उतां उन छोकिरी जे कमरे वञा, संदसि ज़ाल जे कमरे वञा उथी ऐं सिधो आयो पंहिंजे महल में। हाणे सही थी हलियो, असुली रूप में अची वियो। हाणे शहज़ादो पंहिंजे महल में आयो, दासी खे घुराई ऐं दासी खे कुझु सम्झाइण लॻो ऐं चवणु लॻो। तो दासी खे चवणु लॻो, शहज़ादो त ॻाल्हि ॿुध, आउं वञा थो मुंहिंजी ज़ाल जे कमरे में सुम्हां थो, मुंहिंजी ज़ाल जे कमरे में आउं सुम्हां थो ऐं तूं अचिजांइ मूंखे उथारण जे लाइ। लाज़मी मुंहिंजी ज़ाल ईंदी आहे, मुंहिंजे कमरे में सुतो पियो आहियां, सा चवंदी तोखे चवंदी त वञी शहज़ादे खे उथार, आउं कमरे में सुम्हां। तो लाज़मी तोखे चवंदी, तूं हीअं कजांइ, तूं अचिजांइ मूंखे उथारणु, तूं अचिजांइ मूंखे उथारणु ऐं उथारजी
ऐं आउं उथंदसि कोन, आउं ज़ोरी मती उथंदसि, तूं आउं चवंदसि त मूं ख़्वाबु भलो पे ॾिठो तो मुंहिंजो ख़्वाबु टोड़े छॾियो, ऐं पोइ तूं ज़िद कजांइ ख़्वाबु कहिड़ो बि थी त मूंखे ॿुधा। सो आउं तोखे ख़्वाबु उहो ॿुधाईंदसि, ऐं वरी आउं बीह रहां त वरी तूं ज़िद कजांइ त ख़्वाबु अञा अॻियां ॿुधा, तोखे आउं ख़्वाबु ॿुधाईंदसि। सो दासी चवणु लॻी उन शहज़ादे खे त भले ठीकु है, तुंहिंजी ॻाल्हि खे आउं सम्झी वियुसि। सो हाणे शहज़ादे छा कयो, संदसि ज़ाल वारे कमरे में वञी सुतो। हाणे थोरी देरि में हिन वारी ज़ाल बि अची माइटनि जे घरां थी अची उन शहज़ादे जे कमरे में, माना शहज़ादे जी बादशाही में अची पुॻी। हाणे अचे हिन जे कमरे में, हिन वारे कमरे में हिन वारो मुड़ुसु शहज़ादो सुतो पियो हुजे। हाणे उहा छोकिरी, उहा शहज़ादे वारी ज़ाल चवणु लॻी दासी खे, तूं हीअं कर, हिन शहज़ादे खे तव्हां उथार, वञे पंहिंजे कमरे में, जीअं आउं पंहिंजे कमरे में दाख़िल थी आहियां सुम्हां। सो हाणे शहज़ादे वारी ज़ाल, उहा शहज़ादी उते मौजूदु हुजे। सो हाणे दासी आई, शहज़ादे खे उथारण लॻी, अची धंधोड़ा ॾिनी। तो शहज़ादो चवणु लॻो उन दासी खे त मार पवे, तो मुंहिंजी निंड फिटाए हेॾी, मूं भलो ख़्वाबु ॾिठो, तो मुंहिंजो ख़्वाबु फिटाए छॾियो। सो हाणे दासी चवणु लॻी उन शहज़ादे खे त ख़्वाबु कहिड़ो बि वेठी मूंखे ॿुधा। तो शहज़ादो चवणु लॻो त न ख़्वाबु तोखे आउं कोन ॿुधाईंदसि। तो दासी ज़िद करणु लॻी, चवणु लॻी त न ख़्वाबु ॿुधा, जेको ॾिठई पई सो मूंखे ॿुधा। सो हिते शहज़ादो चवणु लॻो उन दासी खे त ख़्वाबु मूं भलो ॾिठो, ख़्वाबु मूं हीअं ॾिठो त मुंहिंजी ज़ाल वई पे माइटनि जे घर, ऐं हुन जे पोयां आउं बि वियुसि पे। हाणे असीं ॿई ॼणा वियासीं पे, मुंहिंजी ज़ाल जो कमिरो मथे हुजे, मुंहिंजे सोरेजनि जे घर जे माना जो कमिरो जेको हो, सो मुंहिंजी ज़ाल जो कमिरो मथे हुजे। हाणे आउं खा पियो ॾिसां, दासी खे पियो ॿुधाए, सो मथे हो। सो हाणे मुंहिंजी ज़ाल उन मथे कमरे में वई, ऐं उन सां गॾु आउं बि कमरे में वियुसि। सो हाणे हुन लाइ पाणी रखिजी वियो हलियो। सो मुंहिंजी ज़ाल वञी वेंती, गॾु वरी आउं बि वञी वेंतसि हुन सां। सो पाणी ख़तमु थी वियो, मुंहिंजी ज़ाल चवणु लॻी, को नौकराणियूं उंजियूं अची वियूं। सो ज़ाल मुंहिंजी चवणु लॻी त ॼा पाणी छो घटि रखियो आहे। सो नौकराणी चयो मुंहिंजी ज़ाल खे त पाणी अॻे रखूं था, एतिरो रखियो आहे। सो नेठि वेंती, खैरनि सां मूं बि गॾु आउं बि वेंतसि मुंहिंजी ज़ाल सां। वरी आयासीं, सो मुंहिंजी ज़ाल चवणु लॻी उन नौकराणियुनि खे त तरह तरह जा ताम होॾां अची वञनि, होॾां खाधो अचे। सो मथां तरह तरह जो ताम अची वियो, सो हुन खाधो, ऐं गॾु मूं बि खाधो। सो मुंहिंजी ज़ाल चवणु लॻी त खाधो अॼु छो खुटी वियो हलियो, छो त अॼु मूं मानी खाधी, पर आउं ॾिसां खा पियो, तोखे ॿुधायां पियो। हाणे शहज़ादी पासे में हिन वारी ज़ाल हुजे, उहो सभु ॿुधे पई। चई अच्छा, चई पोइ हू चवणु लॻी त अॼु मां खाधो छो घटि रखियो आहे। शहज़ादी चवणु लॻी मुंहिंजी ज़ाल नौकराणी खे त खाधो मां छो घटि रखियो आहे। सा चवणु लॻी त खाधो असीं अॻे एतिरो रखियूं था, उहो साॻी रखियो आहे। सो नेठि उहो खाधो वग़ैरह बि खाधईं। सो एतिरी टाइम में हिकु कुर्सी मथां आई, जंहिं ते मुंहिंजी ज़ाल शहज़ादी वेठी। सो हाणे मुंहिंजी ज़ाल शहज़ादी वेठी उन कुर्सी ते। सो उहा कुर्सी उॾंदल हुई। सो आउं बि हुन जे पागनि, मुंहिंजे कुर्सी जे पागनि में चंबड़ी वियसि। हाणे आउं खा पियो ॾिसां, दासी तोखे खा पियो ॿुधायां। सो दासी चवणु लॻी त हा ख़्वाबु तुंहिंजो भलो आहे, ॿुधा ॿुधा, अञा भला ॿुधा। सो हाणे शहज़ादी सभु ॿुधे पई, पासे में हुजे हिन वारी ज़ाल। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त मुंहिंजी शहज़ादी ज़ाल उन कुर्सी सुधो उॾरी, आउं पोयां चंबड़ियो पियो हुजे। हाणे आई हिकु अहिड़े हंधि लथी, उते हिकिड़ो बादशाह हुजे। उन बादशाह वटि लथी, ऐं मुंहिंजी ज़ाल शहज़ादी खे पर लॻी आहे। हाणे उहा बि वेठी हुजे, पर लॻी आहे पुठियां, ऐं ॾिठमि त 7 8 परियूं ॿियूं बि हुजनि। सो हाणे उन्हनि सभिनी नाच कयो पिए, नाच कयो पिए, नाच कयो पिए, ऐं बादशाह बि उते हुजे, उन्हनि जो नाच ॾिसे पियो। त एतिरे टाइम में मुंहिंजी ज़ाल शहज़ादी परीअ जा पर लॻी आहे। सो आयो वारो उनजो, उहा नचणु लॻी, अहिड़ो त भलो नची, अहिड़ो त भलो नची जो बादशाह उनखे इनाम में हिकिड़ो रुमाल ॾिनो, ऐं उहो रुमाल खणी हुन हिकु दोहल वारे वटि रखियो। ऐं पोइ मूं छा कयो, उहो रुमाल खणी उन दोहल वारे खां मूं खीसे में हयो। तो दासी चवणु लॻी त पोइ तो खीसे में हयो, पोइ तुंहिंजे खीसे में रुमाल हूंदो। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त न आउं खा पियो ॾिसां। सो दासी चवणु लॻी त न तुंहिंजो खीसो चेक करियां। सो उन महिल दासी खीसो चेक कयो त उहो साॻी रुमाल निकितो। हाणे शहज़ादी ॾिसे पई, उहा ज़ाल हिन वारी। सो हाणे दासी चवणु लॻी त रुमाल तुंहिंजो निकितो। सो शहज़ादो चवणु लॻो त ख़बर कोन्हे हीउ रुमाल अलाए कीअं अची वियो। पोइ दासी चवणु लॻी त भला अञा अॻियां ख़्वाबु ॿुधा। सो शहज़ादो चवणु लॻो त हाणे अॻियां ख़्वाबु ईअं अथई, वरी मुंहिंजी ज़ाल अहिड़ो नची जो वरी हुनखे बादशाह हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो, हिकिड़ी मुंडी ॾिनी। सो मुंहिंजी ज़ाल मुंडी खणी उहा बि वरी दोहल वारे वटि रखी। सो आउं वियुसि, उहा मुंडी खणी वरी मूं खीसे में रखी। सो दासी चवणु लॻी त पोइ उहा मुंडी तो
किॾां कई खिसे तुंहिंजे में हूंदी। सो शहज़ादो चवणु लॻो त न, उहो त मूं ख़्वाबु ॾिठो पियो। दासी चवणु लॻी त न, तुंहिंजे खिसे में मुंडी हूंदी। सो दासी उन महिल शहज़ादे जे खिसे में हथु विधो त मुंडी निकिती। हाणे इहे ॻाल्हियूं सभु ॿुधियूं, सभु ॾिठो इन शहज़ादे खे। सो शहज़ादी हैरान थी वई, इन वारी ज़ाल। सो दासी चवणु लॻी उन शहज़ादे खे त पोइ भला अॻियां छा थियो। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त पोइ हीअं थियो जो सुबुह थियण वारो हो, पोइ आऊं मोटी हलियो आयुसि हिते ऐं तूं एसो त मूंखे जगारे छॾियो। सो हिते हिन वारी ज़ाल शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त न, इहो तुंहिंजो ख़्वाबु कोन हो। हाणे ज़ाल हिन सां ॻाल्हाइणु लॻी। सा चवणु लॻी त इहो तुंहिंजो ख़्वाबु कोन हो, तूं सची में मूंसां गॾु हुएं। तो जेको बि कुझु चई कई उहो सभु हक़ीक़त आहे। तूं मूंसां गॾु वें, ख़्वाब में रुमाल तोखे थोरी मिलंदो, ख़्वाब में मुंडी तोखे थोरी मिलंदी, तूं मूंसां गॾु हुएं। पर हाणे तो मूंसां ॻाल्हायो आहे, हाणे आउं तुंहिंजी ज़ाल आहियां, किॾांई कोन वेंदसि। तो शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु है, तो मूंसां हाणे ॻाल्हायो आहे, हाणे इहो शर्त तुंहिंजो जेको भॼी पियो। तो जेको आहे हाणे तो मूंसां ॻाल्हायो आहे, हाणे तूं ॿुधा त असुलु हक़ीक़त छा आहे, सचाई छा आहे। शहज़ादो चवणु लॻो उन संदसि ज़ाल शहज़ादी खे। तो शहज़ादी चवणु लॻी त दरअसल आउं हिकु परी आहियां, आउं हिकु परी आहियां। इहो बादशाह जेको आहे सो परियुनि जो नाच ॾिसंदो आहे। सो हाणे इहो बादशाह परियुनि खे घुराईंदो आहे। हिकु चकर आउं बीमार थी वियसि ऐं इन बादशाह मूंखे घुरायो, आउं बीमार हुअसि ऐं इन बादशाह वटि कोन पुॼी सघियसि। सो बादशाह मूंखे ॾिनी बददुआ। तो बादशाह चवणु लॻो त हाणे 1 साल तोखे धरती ते रहणो पवंदो ऐं धरती ते तोखे रहणो पवंदो, पर कंहिं बि इंसान सां जंहिंसां तुंहिंजी शादी थी वञे या कुझु बि थी वञे, तोखे हुन सां ॻाल्हाइणो कोन्हे। जे अगरि ॻाल्हाई कई हेॾां होॾां त पोइ तूं यको हुन धरती ते वेही रहंदे। हाणे हुन मूंखे बददुआ ॾेई छॾी, मूंखे इहा सज़ा ॾेई छॾी। 1 साल जीअं तोखे रहणो आहे हेठि धरतीअ ते, छो त इहो बादशाह हो। असीं परियूं आहियूं, उते ईंदियूं वेंदियूं हुसीं, नाच डांस कंदियूं हुसीं। सो मूं घणी मिल्ट मेड़ कई उन बादशाह खे। तो बादशाह चवणु लॻो त भले ठीकु है, तूं वेंदे इंसानी रूप में रहंदे वञी धरती ते, पर एतिरो आउं करियां थो जो तूं राति जो वरी ईंदे हिते मूं वटि डांस कंदे, हिन परियुनि सां तूं मिलंदे कंदे। सो राति जो ईंदे वरी सुबुह जो वरी तूं इंसानी शिकिल में हूंदे। सो नेठि हुन मूंखे बददुआ ॾेई छॾी साल खनि जे लाइ। सो आउं आयुसि हेठि धरतीअ ते। सो इन काठियार खे औलाद वग़ैरह हो कोन। सो अची इन काठियार ऐं काठियार जी ज़ाल वटि आयुसि ऐं चवणु लॻसि आउं अव्हां वटि रहंदसि, अव्हां जी धीअ थी। सो हुननि मूंखे उते राहियो ऐं तूं मूंखे ॾिठो, तो मूंसां मोहबत करे वेठे। हाणे तोसां आउं शादी करे त वेही रहियसि। हाणे अगरि तोसां मूं शादी मुंहिंजी थी वई, हाणे तोसां ॻाल्हायां कीअं, खायां पीआं कीअं। हाणे जे अगरि तोसां ॻाल्हाईंदसि, तोसां खाईंदसि पीअंदसि, तोसां सुम्हंदसि, पोइ आउं हमेशह जे लाइ परी कोन हूंदसि ऐं हमेशह जे लाइ धरती ते इंसान वग़ैरह इंसान थी रहंदसि। हाणे तो जॾहिं अॼु मुंहिंजी सचाई ॼाणे वरिती, हक़ीक़त तो मुंहिंजी ॼाणे वरिती, सो मजबूरन मूंखे तोसां ॻाल्हाइणो पियो। हाणे आउं हमेशह जे लाइ हिते तो वटि तुंहिंजी ज़ाल थी रहंदसि। हाणे इहा सचाई आहे, आउं दरअसल परी आहियां। सो नेठि इन ॻाल्हि जी ख़बर बादशाह खे पई। हाणे शहज़ादो पंहिंजी ज़ाल खे उन महिल भाकुर पाए मिलियो। शहज़ादी उहा ज़ाल उहा बि भाकुर पाए मिली। सो हाणे शहज़ादी उहा रहणु लॻी उते हमेशह उहा परी। सो हाणे बादशाह जॾहिं ख़बर पई, तो बादशाह इन ॻाल्हि जी तसदीक़ करण जे लाइ काठियार ऐं काठियार जी ज़ाल खे घुरायो। तो पुछा करणु लॻो त छा मसइलो आहे। तो काठियार ऐं काठियार जी ज़ाल चवणु लॻा त बिल्कुलु इहो ई मसइलो आहे। हीअ दरअसल आई असां वटि ऐं मासूम चहिरो हो, तमामु मासूम हुई ऐं असांखे चवणु लॻी त मूंखे रायो, अव्हांखे औलाद आहे कोन, ऐं औलाद असांखे बि कोन। पोइ असां हिनखे रायो। हाणे तोसां बादशाह सलामत असां हक़ीक़त करे कोन ॿुधायोसीं त असांजो तूं बादशाह माण्हू आहीं, तोखे ॿुधाईंदासीं तूं असांखे माराए छॾी या कुझु करीं। पर दरअसल जेको कुझु आहे सो तव्हांजे साम्हूं आहे। वधीक तव्हांखे असांजी धीअ, हिन छोकिरी, हिन परी तव्हांखे हक़ीक़त ॿुधाई आहे। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है। बादशाह कुझु धन दौलत उन काठियार ऐं काठियार जी ज़ाल खे ॾिनी। हाणे उहा शहज़ादी परी न रही। सो हाणे वरी वापसी उहो ई इंसानी धरती ते रहणु लॻी, इंसान थी वई। सो हाणे शहज़ादे जी मोहबत कामयाबु थी वई। शहज़ादे खे एॾी ख़ुशी थी जो अंदाज़ो कोन हो। हाणे शहज़ादी बि ॾाढी ख़ुशि हुजे त शहज़ादी चवणु लॻी त हीअ मुंहिंजो मुड़ुसु शहज़ादो अले केॾा ॾुख ॾिठा, तकलीफ़ूं खाधियूं ऐं उनखां पोइ मुंहिंजी सचाई हिन माना ॼाणी, सचाई ॼाणे ऐं पोइ मूंखे ॿुधाई। हाणे मूं बि हिन सां ॻाल्हाए छॾियो। हाणे आउं हमेशह हिन जो साथी थी रहंदसि ऐं हिन जी ज़ाल आहियां। हाणे उहो शहज़ादो, उहा शहज़ादी परी
गॾु रहण लॻा, हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारण लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।